चला है अज तुझा बचड़ा तुझा नादान बचड़ा तुझा बार परेशान हालत में आहे मुझी अम्मा कोरोना वायरस नाले हिंदू राक्षस तुझी रचायल सृष्टि से हाहाकार मचाए छड़िया मां तुझे बचड़न ते हमला कर रहे हो मां जी तू असुरन जो नाश करे पंहिंजे बचड़न जी लाज रखी हुई मां तीअं हिन कोरोना राक्षस खे खत्म करे हिन दुनिया जा दुखड़ा दूर कर मिठी माता पंहिंजी किरोना वसाए हिन कोरोना वायरस खे खत्म कर जियां मां हर रोज़ तुझे दर ते अची तुझा दर्शन नितनेम सां कंदा रहूं पंहिंजे बचड़न खे जीवदान ॾे अम्मा रोगिन जा रोग दूर कर हिन कोरोना वायरस बीमारी मां पंहिंजे बचड़न जी जान छॾा मिठड़ी माता पंहिंजे बचड़न ते दया कर मिठड़ी अम्मा जीअं तुंहिंजी ॾिनल सच जी राह ते हलन ऐं पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी दिल सां घुरन इंसान ज़ात जीव जंतु जी रक्षा कर मिठड़ी अम्मा संसार में हर जगह ते रक्षा कर मिठड़ी माता छो त तूं आदि शक्तियां छो त तूं जगत जननिया छो त सभिनी जी माता रहम कर माता बाज कर माता दया कर मिठड़ी अम्मा पंहिंजे बचड़न ते दया कर मिठड़ी माता कयो आसीस रहे जी सब जी अचे अचे जोगी माता कयो आसीस रहे जी सब जी अचे अचे 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 लाज शर्म किए बचे बचे रहे जी सब जी अचे अचे रहे जी सब जी अचे अचे बोल शेरा वाली माता की जय माता बचड़न ते राज़ी सदाई राज़े साधो बोलियो शिव आयो लाल